चाचा यो बुधाइजो त मसलो छा थियो हो? मसलो असांखे कारें जे ॾोह मंझि चयूं त तुंहिंजा पुट असांजा कारा आहिनि। कारें जे ॾोह मंझि असांजे घर मां असांखे कढियो वियो ऐं असांजे घरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। असांजो माल मिल्कियत सभु शइ ज़ब्त कई वई। हद जो जेको एसेशो आहे असांजूं 4 मोबाइलूं सामान जूं भरे खणी वियो। बकाया जेको सामान हुयो उहे ॻोठाणा माण्हू जन असांखे कारो कयो आहे उहे आया, असांजे घरनि जूं छतियूं पटे विया, घरनि जो सामान खणी विया ऐं जेके सामान घरनि असांजनि खे बाहि ॾेई विया। उते मुंहिंजे पुटनि जी कार बीठी हुई 35 लखनि जी, उनखे बि बाहि ॾेई विया। उते मुंहिंजी मस्जिद आहे, मुंहिंजी बारगाह आहे, मां निमाज़ पढ़ंदो आहियां, आज़ान ॾींदो आहियां। हद जो थाणो जेको आहे मुंहिंजे लॻा, मां आज़ान ॾींदो आहियां त उहे ॿुधंदा आहिनि। हद जो ऐसे जो जेको आहे नूनारी माना उर्स नूनारी सॼो कमु उन जो आहे। हुननि खे कूड़ा केस ठाहे ऐं असांजे मथां लॻाए थो पियो। असां वियासीं मुर्शिद खे बुखारीअ खे वठी त बाबा असांखे रिश्ते जे लाइ असां आया आहियूं। हुननि रिश्ते खां इनकार कयो ऐं चयूं त तुंहिंजा पुट 2 ई कारा आहिनि असांजा, भई निकिरी वञूं उता कमु जूं। उते असांखे मार ॾिनऊं, मारे असां घर पहुतासीं त वरी पुलिस घुरायूं। पुलिस घुराए असांखे माना घरूं कढियो वियो। पोइ हुन पुलिस सामान सॼो असांजो ढोयो सॼी राति। हाणे असां महिरबानी था कयूं, चऊं था त असांखे IG सिंध खां असांखे तहफ़ुज़ माना मिलियो वञे, जंहिंमें असां पंहिंजे घरनि मंझि वञी रहूं ऐं असांखे घर बि पंहिंजा ठहिराए ॾियनि। तव्हांजे पुटनि ते जेको काराइं जो इल्ज़ाम लॻो आहे रिश्ते जे हवाले सां, छा इहो वेझड़ाइप पे में तव्हां रिश्तेदारी कई या पहिरीं खां तव्हांजी छोकिरी वतल हुई? ऐं उन खां अलावा हुन औरत जूं ॿिया बि ॿार आहिनि, धीउ या पुट आहिनि, उहे किथे पढ़ियल आहिनि? अहिड़ी का शइ तव्हांखे ख़बर आहे? उहे उते ॻोठ मंझि पढ़ियल आहिनि, 3 धीअरूं हुन जूं ॿियूं बि पढ़ियल आहिनि। हिन धीअ खे उहा न पई पढ़ाए त मुंहिंजो मुड़ुसु अरबाब अली जतोईअ जे पुट खे ॾेई वियो हुयो, हीअ मां तव्हांखे न ॾींदसि। उन ॻाल्हि ते हुननि ॿिन्ही खे मारे दरिया में लोढ़ियो वियो। पाड़े खां उहो लॾे वियो हुयो, माना 2 साल थी वियो हो, लॾे वियो हुयो। मींहं जो उठा हुनजी जॻह टही वई, पोइ उहो ॻोठ लॾे वियो हुयो। जिन खे हुननि जूं 3 धीअरूं ॾिनल हुयूं उन्हनि हुननि न्याणियुनि जे मथां ज़बरदस्ती करे ऐं चयो त इहा ॻाल्हि न कयो, अरबाब जतोईअ खे असां न ॾींदासीं, कारा करे हुनजा पुट मारींदासीं, तव्हांखे बि मारींदासीं। पोइ इहो इल्ज़ाम हणी असांजे मथां हुननि खे बि मारे छॾियऊं, असांजी बि हर शइ ज़ब्त करे छॾियऊं। पोइ तव्हां हींअर माना कीअं रहो पिया? तव्हांखे कंहिं मां ख़ौफ़ आहे? कब्रिस्तान मंझि रहूं पिया, फुटपेरनि ते रहूं पिया, का जॻह असांखे कान्हे का। असां ईअं हुत ज़िंदगी गुज़ारींदा था वठूं पिया। असांखे महिरबानी करे असांजी अपील आहे IG सिंध खे, DIG खे त असांजी मदद कई वञे। मीडिया खे असांजी अपील आहे त असां ग़रीबनि जी मदद कई वञे। असां बेगुनाह आहियूं। असां रिश्ते करण वियासीं, असांखे मालिक ॾेई बि वियो, वठी बि वियो। असां रिश्ते करण वियासीं, असांखे धक हणी कढियऊं, चई तुंहिंजा 2 पुट कारा आहिनि, ॾोही वारा आहिनि। मुंहिंजा पुट 2 सऊदी आहिनि, 2-2 साल थी विया आहिनि, होॾे आहिनि। 2 मायूं मारे उहे दरिया में लोड़े छॾियऊं। असांजे घरनि ते पुलिस चाढ़ियऊं, असांखे पुलिस डुकाए घरनि मां कढियो। नुन जो सोनो सामान ॾाज माल मुंहिंजी हर शइ खणी विया। ॾोहे वरी बि घरनि खे मुंहिंजे खे बाहि ॾिनऊं। हाणे ख़ुदा वास्ते असांजी अदालत कयो, असांजे धणी साईं कोई बि कोन्हे, मां बचड़ा डुकाईंदी थी वठां उते असां सां ज़ुल्म कयो अथनि ॾाढनि माण्हुनि। अमा तव्हां कंहिं वटि दाह खणी विया? को तक जो वॾेरो हुजे, को पुलिस वटि तव्हां पंहिंजी दाह खणी विया? कोई बि न हो न। असांजो मालिक उहो जेको असांखे ॾेई वियो हो छोकिरी, उहो मरी वियो। उनजो धणी साईं कोन्हे छोकिरे जो बि, असांखे उहो ॾेई वियो। माईअ चयो न मूंखे मुड़ुसु ॾेई वियो आहे, मां तव्हांखे ॾींदसि। असांजा रिश्ते खां बुखारी दाल चा वठी वियासीं त चयूं तुंहिंजा पुट 2 ॾोहीअ वारा आहिनि, मुंहिंजा पुट 2 सऊदी आहिनि। मायूं मारे दरिया में उछलाए छॾियऊं।
घरनि ते पुलिस कयूं, असांजा सामान सामान कढी विया, असां ॿाहिरि कयूं, असां ॿाहिरि रहंदा था वठूं। तव्हां हिते दाद फरियाद खणी आया आहियो ऐं तव्हां छा चवंदो उन्हनि पुलिस अमलदारनि खे आईजी सिंध खे को पैगाम ॾियणु चाहियो था तव्हांजी दाद फरियाद कई असांखे पुलिस डुकाए कढियो हुन घर मां, तव्हां निकिरी वञो। पोइ असांजा सामान सामान खयूं, असांखे न ईंदो न रहणो। सामान खणी विया, रहंदो जाइनि खे बाहि ॾिनऊं, मथां जायूं ड्रायूं, असांखे ॿाहिरि कढी छॾियऊं। असां ॿाहिरि रहंदा था वठूं, हुते हुते रहंदा था वठूं, ॿार वठंदा, ॿार पीर फ़कीर ते हुते हुते ईअं रहंदा था वठूं। पंहिंजो कोई बि न आहे। असां शहर छॾे भॼी आयासीं ॿाहिरि, ॿार बचा कढी। हिकिड़ो मुड़ुसु आहे कुराड़ो, हिकिड़ो छोकिरो जेको मारे उहो बि मुंहिंजो अलाए ॾाहिरनि काॾे करे छॾियो। ॿिया मुंहिंजा पुट कुल सऊदी आहिनि, मुंहिंजा ॾोहियारा बि सऊदी आहिनि, उनखे ॿ टे साल थी विया आहिनि, उहे सऊदी आहिनि। ॿ मुंहिंजा पुट रिटायर आहिनि फौजी, उन्हनि जा सामान ॾाज सोन माल सॼो मुंहिंजी हर शइ खणी विया। हाणे ख़ुदा रात असांखे का दरी मिले त असां हुते मन उठाए बचा वठी विया आहियूं। असांजी अदालत कयो, इंसाफ़ कयो, असां काॾे वञूं, तव्हां खां छा ॿियो तक न आहे। नाज़रीन असां सां गॾु जेके वालदेन ॿई मौजूदु आहिनि ऐं जेकी फरियाद खणी पहुता आहिनि ऐं इहो अर्ज़ु पिया कनि त असांजी जेकी आहे मदद कई वञे ऐं असांखे जेको आहे उहो तहफ़ुज़ ॾिनो वञे।